ॾींहुं सब्र कर। मूंखे 5 लख मिलंदा तोखे पंहिंजी मां कच्चे पक्के में पुलिस जो घेराव रुगो सदोरे ते न पर असां ते बि आहे। अचो मूंसां।
जाफर लाशन जो पोस्टमार्टम करा है। यस सर। याद कर शेरू, मुंह तो के चयो हो ना, टी गलती अजी बख्शिश न थी दई, कहीं न टी गलती। अरे मुझे ही ना लेते, एसपी जे पुट के अगवा कई, सतोरे जे नाले के बदनाम कई, तुझे सतोरे पुट जो नालो बदनाम कयो थई। बुधाए छो सतरा शेरू शैताना बड़ाई दो कब्रिस्ताना। कब्रिस्तान तो मां बड़ाई दोस्तों जो शेरू शैतान। अरे देख ये चोण विसरी हो थई सतो दा। कादेव्यो मासूम तो कादेव्यो। वो तुझे पुट लगवा ना है को तुझे पुट मोटा बेहिफाजत किथे डीएसपी किथे आईएसपी भाई दियो तुझे छोकरा मोटा मार सदरो। जफर खाना जी सर। मुखे लगे तो तही सदोरे जा सदा है। जरा अकेले सिर बचवा बहुत तक खतुर मुझे अकेले सिर जी गाल ना गाल मुखे बी का लगे। तो पुट के अगवा करे क्या समझो? एसपी कमजोर है सदराना। एसपी कमजोर नहीं कमजोर। पापा पापा मुझे शेरू धारे लगवा कयो चाचा सदरे ना। अच्छा शेरू धारे लगवा क्यों तो के? साहब
सदोरो विढ़ंदो न तो सिद्धो सौ विढ़ंदो। बाकी लिक्की वार करण वारा शेरूअ जड़ा शैतान थई जंहिंखे मूं गद्दारीअ जे एवज़ संगत में ही कढी छॾियो। हुन पोइ ॿ ग़लतियूं कयूं ऐं टी ग़लती तुझे पुट जी अगवा जी आहे जंहिंमें मुंहिंजो नालो शामिल करे ॾोह खे मारे छॾियो मूं हुन मक्कार शैतान खे जंहिं उसूलनि जी भंज कड़ी कई। साहब मुंहिंजी तोसां का बि दुश्मनी न आहे, मूंसां वेर न विझ। सदोरा तुझे असूलन के सलाम पर दुख इहो आहे त तूं ॾोहारियुनि जी ज़िंदगी थो गुज़ारी। न आहियां मां ॾोहारी साहब, न आहियां ॾोहारी। ॾोहारी त हिन ॾेह जा ॾाढा मुड़ुस आहिनि, ॾाढा मुड़ुस जिन मुंहिंजे अबे ऐं अम्मा खे मारियो। पंहिंजे मतलब ख़ातिर गरीब कौम खे कर्ज़ी करे पंहिंजे निजी जेलनि में बंद कयो थो वञे। हारियुनि जे न्याणियुनि ऐं नंगनि जे मथां मेरी अख रखी थी वञे। मिस्कीन माण्हू जेको पंहिंजी इज़त बचाइण ख़ातिर माठ कयूं वेठो आहे उन जी इज़त खे पामाल करे दुनिया जे आॾो तमाशो पढ़ायो वञे थो। साहब ही सिंध जो पुट सदोरो न अॻितो हारियो न हाणे इंसाफ़ न मिलण जे करे मां त पंहिंजो बचाव कंदो थो वठां। मां त उन्हनि खे मारियो आहे जिन मुंहिंजा मिट मारिया आहिनि। मिस्कीन मारुनि खे गुलाम बणाए उन्हनि जे पेरनि में ज़ंजीर विझी छॾिया अथनि। साहब जेकॾहिं तव्हांजी पुलिस मुंहिंजे मथां ॿिया कूड़ा केस मड़े थी त मां कीअं क़बूल कयां, कीअं क़बूल कयां उहे कूड़ा केस। साहब हा सदोरा तुंहिंजी सच्चाई तुंहिंजे चेहरे मां ई नज़र थी अचे। सदोरा मुंहिंजो चयो मन पंहिंजो पाण खे कानून जे हवाले मां तुंहिंजी मदद कंदुसि, इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। सदोरा एसपी साहब सही तो चवे। नूरी नूरी तू नथी समझी ये पुलिस वारा कूड़ो मुकाबलो ॼाणाए मूंखे मारे छॾी था पोइ पंहिंजी तरक़ी वठंदा, इनाम वठंदा। थोरो ॻाल्हि खे सम्झ नूरी। हा सदोरा मूंखां साख पत वठ त तोसां इंसाफ़ थींदो। हाँ सदोरा इन सां तुंहिंजी ज़िंदगी बची वेंदी। हा सदोरा साहब दिल पर माण्हू आहे, मुड़ुस माण्हू सां मुड़ुस माण्हू थी ॻाल्हाईंदो आहे। इहा त तोखे ख़बर आहे न। सूबेदार जाफ़र ख़ान मुंहिंजे लाइ का वाट न बची आहे। भला जे साहब का वाट कढे थो मां ॿधल आहियां, छो त नूरीअ खे बि मुंहिंजी ज़रूरत आहे। सदोरा ये तुझी छा थे? हीअ मुंहिंजे नाले थियल आहे। जे इंसाफ़ कोर्ट मूंखे आज़ादी ॾिनी त 2 लख नाइन सां नूरीअ खे पंहिंजी कुंवार बणाईंदुसि। सदोरा नूरी मुंहिंजी भेण भरजी मूं वटि रहंदी। मां नूरीअ खे कुंवार बणाए पंहिंजे घर मां रुख़सत कंदुसि।